भले ऊपोच सब विधि उपजाए, भले ऊपोच सब विधि उपजाए, गण गुण दोष वेद बिलगाए, गण गुण दोष वेद बिलगाए, कहीं वेद इतिहास पुराना, कहीं वेद इतिहास पुराना, विधि परपंच गुण अवगुण साना, विधि परपंच गुण अवगुण साना, भले ऊपोच सब विधि उपजाए, गण गुण दोष वेद बिलगाए, गण गुण दोष वेद बिलगाए। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, ता सभिनी जो स्वागत आ हिन श्री रामचरित मानस जे सत्संग में। जंहिंमें तुलसीदास वंदना पियो थो करे, पहिरीं संतन जी, पोइ खल दुष्टन जी, पोइ वरी ॿिन्हिनि जी, संत असंत, बंदऊं संत असज्जन चरना। ॿिन्हिनि जी वंदना पूरी थी त पोइ पुछो वियो कि ज़रूरत कहिड़ी, नेगेटिविटी छो आंदव, दुष्टन जो वर्णन छो कयव। तो ये तो वही ॻाल्हि थी कि देश में आतंकवादी घुसी अचनि ऐं उन जो सफ़ायो कयो वञे त उन जी वरी न्यूज़ ॾिनी वञे कि हेतिरनि आतंकवादियुनि खे मारियो वियो, दुष्टन खे, उहे हितां था ट्रेनिंग वठी आया हुआ, त कोई चए जिक्र छो था कयो, नेगेटिविटी छो खणूं, पाण नकारात्मकता छो खणूं,
त छा ॻाल्हि हजम थींदी असांखे? न थींदी। एतिरो विवेकता आहे न कि ही छो थो मना करे? ॻाल्हि त सही थो चए कि नेगेटिविटी न हुजे, पॉजिटिविटी हुजे, पर हिन जी उहा पॉजिटिविटी नेगेटिविटीअ जो सिद्धांत हिते लागू कोन थो थिए। त कंहिं आलोचकनि चयो हूंदो कि राम कथा कयो न, त दुष्टनि जो जिक्र छो था कयो? कोई कुझु बि करे न, असांखे छा आहे करिणो? त तुलसीदास चए थो, संग्रह त्याग न बिन पहचाने। असांखे पहचान हुजणु ज़रूरी आहे, सही ऐं ग़लति जी, सुठे ऐं बुरे जी। छो त बिना पहचान जे न को संग थी सघंदो, न को त्याग थी सघंदो। इन करे विश्लेषण कबो आहे हर ॻाल्हि जो। जेको चए छॾियो नकारात्मकता, अच्छा सोचो, कुझु कोन थींदो, सभु ठीकु थींदो, त उहो मूर्ख बि खुद बि आहे या त सियाणो आहे, पर हुनखे मूर्ख पियो थो ठाहे। का समस्या हुजे त हुनजो विश्लेषण कबो आहे ऐं अलॻि अलॻि कबो आहे कि बुराई किथां, मिलावट अगरि आहे, मिलावट त बुराई कहिड़ी आहे? हिन में उहा बुराई कढणी आहे, सुठाई अलॻि करणी आहे। त कोई चए कि छॾ न, ढकी भली आहे न, ढकियल हुजे, त उहो या त मूर्ख आहे जेको चए थो ढकी भली, या त चालाक आहे, उनखे ख़बर आहे कि बुराई कहिड़ी आहे, उहो ढकण जी कोशिश पियो थो करे। त विवेकी माण्हूअ खे घुर्जे विश्लेषण कंदो रहे। तव्हांखे तव्हांजी साहेड़ीअ जी का बुराई करे, कोई माण्हू जेको तव्हांजो दोस्त हुजे, उन जी बुराई तव्हां सां ई करे कोई, त तव्हां पंहिंजे दोस्त खे न ॿुधाईंदा छा? इहो चवंदा कि ढकी भली, सही छा आहे? ॿुधाइणु खपनि या न ॿुधाइणु? अच्छा, न ॿुधाए करे वरी होशियारु सम्झो तव्हां पाण खे कि मां त तोखे ॿुधाईंदी कोन आहियां, ईअं तुंहिंजे लाइ चवंदा आहिनि, तोखे मां ॿुधायो कोन, त छा तो वॾो कमु कयो छा? अहसान कयो? तो पंहिंजी साहेड़ीअ खे बुराई न ॿुधाए करे मां सोचियो तुंहिंजो दिलि न दुखे, मां सोचियो तोखे बुरो न लॻे ॿुधी करे, त इहा दोस्त आहे या दुश्मन आहे? अहिड़नि दोस्तनि खां दुश्मन सुठा। मुंहं ते त ॻाल्हाईंदा आहिनि घटि में घटि, ही छा पिया था कनि मूर्ख दोस्त? त कंहिं अहिड़ा माण्हू थींदा आहिनि कि चवंदा आहिनि छॾ न, अरे ॻाल्हि निकिरे थी त निकिरणु ॾे, घटि में घटि सत्संग में त निकिरणु ॾे जेको आहे, बाक़ी मतिलबु छा? सत्संग जो मतिलबु छा? विश्लेषण, पोस्टमार्टम, जेका ॻाल्हि आहे सा आहे। बुराई अचे त अचे, सुठाई अचे त अचे। त तुलसीदास इन्हनि बुरनि जो हिते जिक्र कयो, अॻिते बि थींदो, पर विच में थोरो चई ॾिनई कि भाई हिन संसार में बुराई ऐं सुठाई मिश्रित अथव, ऐं इहो विधाता ईअं रचियो आहे, मिश्रण आहे हिन संसार में। भले हू पोच सभु विधि उपजाए, विधाता उपजाया आहिनि, पैदा कया आहिनि। गन गुन दोष वेद बि लॻाए, जेके वेद आहिनि उन्हनि वेदनि अलॻि अलॻि करे वर्णन कयो आहे, वीचार करे दोषनि खे अलॻि रखियो अथई, गुणनि खे अलॻि रखियो अथई। वेद माना शास्त्र सभु अची विया, शास्त्रनि पुराणनि स्पष्ट करे छॾियो आहे, उन्हनि खे अलॻि अलॻि करे, ही गुण ही दोष। त केवल तुलसीदास इहो कमु कोन कयो आहे, वेदनि तुलसीदास खां पहिरीं इहो कमु कयो आहे, अलॻि अलॻि करण जो।
कहीं वेद इतिहास पुराना, विधि प्रपंच गुण अवगुण साना। वेद इहो ई था चवनि, इतिहास बि, कि जेका सृष्टि आहे न, इहा गुण अवगुण सां मिश्रित आहे। हाणे मिश्रित अनेक प्रकारनि सां मिश्रित आहे। वो वर्णन करे थो तुलसीदास। पर हिकु प्रश्न पैदा थो थिए कि जॾहिं ब्रह्मा सृष्टि ठाहियईं त मिश्रित छो ठाहियईं? हिकु ई सुठी सुठी ठाहे हा, गुणमयी, गुण ई गुण वारा हुजनि हा। पहिरीं सृष्टि त ईअं ई ठही हुई, सुठी, मानस पुत्र, पोइ मनु शत्रुपा, पोइ दक्ष, करदम देवहूति, पहिरीं पहिरीं त सुठा ई सुठा हुआ। पोइ वरी माया, कर्म, स्वभाव, इहे सभिनि जे करे रजोगुण, तमोगुण, सतोगुण अची विया। त कोई माण्हू गुणवान, गुण वधाईंदो वियो पंहिंजा, कोई अवगुण वधाईंदो वियो, त मिश्रित थी वई हीअ धरती। वरी जॾहिं प्रलय थींदी आहे, सभु जीव समाप्त थी वेंदा आहिनि, त तव्हां छा था सम्झो कि सभिनि जो हिसाब किताब ख़तम थी वियो? वरी सृष्टि जॾहिं पैदा थींदी आहे ऐं वरी जीव जनम वठंदा आहिनि, त पंहिंजो पिछलो कर्म खणी करे ई जनम वठंदा आहिनि। त इन करे सृष्टि पैदा बि थींदी आहे त ईअं गुण दोषमयी पैदा थींदी आहे। असांजे लाइ हिकु हू आहे कि हिन संसार खे स्पष्ट न सम्झिजो। संसार कोई सरल कान्हे, जलेबी आहे ही संसार। किथे दोष गुणनि जे रूप में पिया था नज़र अचनि, किथे गुण दोष था लॻनि, किथे कुझु हिकु ॾाढी वॾी मिलावट आहे। पर इन खे अलॻि अलॻि करणो आहे ऐं उहो थी सघे थो, केवल विवेक अची वञे त। विवेक अची वञे त हिकु ई माण्हूअ जा गुण अलॻि, दोष अलॻि नज़र अची सघनि था। जलेबी साफ़ स्पष्ट थी वेंदी विवेक सां। पर हाणे त फ़िलहाल त वर्णन थो करे कि विधि प्रपंच गुण अवगुण साना। प्रपंच जो छा अर्थ आहे? प्रसार, फैलाव। मूल में त पंज तत्व ई आहिनि न, पंजनि तत्वनि जो ही संसार आहे। उनजो प्रसार केॾो थी वियो आहे? ट्रेन, हवाई जहाज, अलॻि 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 शयूं। मूल में त तत्व पंज ई आहिनि। उन्हनि पंजनि सां हेॾा पदार्थ ठही विया। वरी मन बुद्धि जुड़ियो त कामनाऊं, लोभ, मोह, अहंकार, क्रोध, इहो प्रसार थी वियो, प्रपंच थी वियो, फैलिजी वियो। उन फैलियल प्रसार में, प्रपंच में मिक्सअप आहे ॾाढो कुझु। साना, मिलियल, सनियल। हाणे मिलियल बि टिनि प्रकारनि जो थींदो आहे। हिकु मिलियल जीअं कि किचन में गुड़ पियो हुजे ऐं मिर्च बि पिया हुजनि, ॿिन्हिनि जो स्वभाव अलॻि अलॻि, गुण अलॻि अलॻि, पिया गॾु आहिनि, हिक ई कॿट में पिया आहिनि। मुल्ला नसरुद्दीन जे घर महिमान आया त चईं अॼु चांहि मां ठाहींदमि। चईं वञ। हाणे किचन में वियो, थोड़ी देरि में आवाज़ अचण लॻा बासण जा। जोणस वई मुल्ला जी, ॾिठई सॼो हिन फैलाए छॾियो आहे किचन। कॿट जूं शयूं कढी कढी खोले, ढक खुलिया पिया आहिनि। चईंसि ही छा? मुल्ला चई मां परेशान थी वियो आहियां, खंडु किथे पई आहे? छो त मां खंडु वारो दॿो खोलियो त हुन मां मिर्च निकिता। हाणे मां मुंझी पियो आहियां कि खंडु हाणे कहिड़े वारे दॿे में हूंदी, उन में छा लिखियलु हूंदो? तो इहो छा कयो अथई? त जोणस चई उहो चूहनि खे धोखो ॾियण जे लाइ।
उहा बि उनजी ज़ाल हुई मुल्ला जी, कि पतो न पए चूहनि खे कि हिन में खंडु आहे, हिन में मिठी शइ आहे। ॻुड़ जो स्वभाव अलॻि आहे, उपयोग अलॻि आहे, मिठो आहे, मिर्चनि जो तिखो आहे, पर पंहिंजी पंहिंजी जॻह ते उपयोगी आहिनि। त हिकु इहो आहे विश्लेषण कि ॿिनि विपरीत स्वभाव वारा माण्हू आहिनि, विपरीत गुण वारा। ॿियो आहे मिलावट, अलॻि अलॻि ॾींहुं ऐं राति, इहे कॾहिं मिली कोन सघंदा पाण में, या त ॾींहुं हूंदो या त राति हूंदी। सुख ऐं दुख हिकु इहो विभाग आहे, ॿ अलॻि अलॻि शयूं। ऐं हिकु वरी अहिड़ियूं शयूं थींदियूं आहिनि जंहिंमें हिकु ई टाइम में केॾी महिल सुठाई हूंदी आहे, केॾी महिल बुराई हूंदी आहे। जीअं ॾही गर्मीअ में ॾींहं जो खाइजे त सुठी आहे, पौष्टिक आहे, थधि में राति जो खाइजे त उहा ई नुक़सानदायक आहे। ईअं संसार खे सम्झण जे लाइ इहे अथव मिसाल कि संसार कीअं आहे। हिन संसार में ॾींहुं राति वांगुरु परिस्थितियूं बि आहिनि, हिन संसार में अलॻि अलॻि गुणनि वारा माण्हू आहिनि, हिन संसार में हिकु ई माण्हूअ में केॾी महिल कहिड़ो गुण थो नज़र अचे, केॾी महिल कहिड़ो। एॾी वॾी इहा मिश्रित सृष्टि आहे। हाणे उनजो थोरो वर्णन तुलसीदास करे थो। दुख सुख पाप पुण्य दिन राती, साधु असाधु सुजाति कुजाति, राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय। दुख सुख पाप पुण्य दिन राती, साधु असाधु सुजाति कुजाति, दानव देव ऊंच अर नीचू, अमीय सुजीवन माहुर मीचू, माया ब्रह्म जीव जगदीसा, लक्ष्य अलक्ष्य रंग अवनीसा, लक्ष्य अलक्ष्य रंग अवनीसा। काशी मग सुर सर क्रम नासा, मरु मारव महिदेव गवासा, राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम। सर्ग नरक अनुराग विरागा, निगमागम गुण दोष विभागा, राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम। जड़ चेतन गुण दोष में बेसकीन करतार, संत हंस गुण गहि पे, परिहर बार विकार, परिहर बार विकार। तुलसीदास चए थो हीअ सृष्टि जड़ चेतन
ऐं गुण दोषमय आहे। जेको सम्झी थो वठे सो ज्ञानी, बाक़ी जेको सम्झे नथो पंहिंजे ई उन में हले पियो थो इन गुण दोषमयी ऐं जड़ चेतनमयी सृष्टिअ में बसि पंहिंजो ई पंहिंजो पियो थो ॾिसे, त उहो माना अञा मथे कोन उथियो आहे, उते ई अञा वेठल आहे। त ही सम्झणु ज़रूरी आहे, इन खां मथे थियणु ज़रूरी आहे। तुलसीदास थोरो ध्यानु ॾियारे थो कि इन सृष्टिअ में छा छा आहे, छा छा द्वंद आहिनि, ॿ अलॻि अलॻि विपरीत शयूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि। पहिरियों दुख सुख जोड़ियूं आहिनि, इहे सभु दुख ऐं सुख जी जोड़ी। इहो त तव्हांखे ख़बर आहे, हिन संसार में दुख बि आहे ऐं सुख बि आहे। पर इहो बि लिखियो अथई न तुलसीदास कि गुण अवगुणमयी, त दुख में गुण बि आहे अवगुण बि आहे, सुख में भी गुण आहे अवगुण भी आहे। दुख जो अवगुण त ख़बर आहे तव्हांखे, बाक़ी सुख जो दुख जो गुण कहिड़ो आहे? हा, दुखन कयो अहसानड़ी भेनर, दुखन दाता जी राह ॾेखारी। दुखन में थोरो माण्हू सिंसियर थी वेंदो आहे, थोरो गंभीर थी वेंदो आहे, वैराग बि लॻी वेंदो आहे। सुख में गुण इहो आहे कि बढ़िया ख़ुशी मिलंदी आहे, ऐं अवगुण इहो ई आहे परमात्मा विसरी वेंदो आहे, अहंकार बि ईंदो आहे। ॿियो छा आहे? पाप में जेको गुण आहे, पाप मां प्रायश्चित पैदा थी वेंदो आहे, इहो गुण चई सघूं था। ऐं ॾिसो, पाप ऐं पुण्य कंहिंखे चऊं पाण, उनजी का हिकु फाइनल लिस्ट कान्हे, का फाइनल लिस्ट कान्हे कि भाई हे पाप अथव, पोइ चेक कयूं पाण मां हिननि मां छा छा कयो आहे, छा न कयो आहे, न। या पुण्यनि जी लिस्ट बि फिक्स कान्हे। जेके सतयुग में पाप मञिया वेंदा हुआ, अॼु उहो आम ॻाल्हि आहे। या जेके तॾहिं पुण्य मञिया वेंदा हुआ, हाणे उहो कोई करे ई नथो। त पाप ऐं पुण्य में दोष बि आहे, गुण बि आहे। गुण पाप जो इहो ई कि ॾिसो, पापी तरी विया, शबरी तरी वई, गीध तरी वियो, अजामिल तरी वियो, वाल्मीकि डाकू तरी वियो, त इहो गुण कोई त आहे पाप जो। ऐं पुण्य जो गुण त आहे, अवगुण आहे, उहो ई अहंकार, दिखावो, मान सम्मान जी इच्छा, सुर्ग जो लोभ। ॿियो आहे दिन राती, दिन ॾींहं जो गुण आहे रोशनी, पर अवगुण आहे तेज। जेॾी महिल उस ईंदी आहे त उहो हुनजो अवगुण थी वियो। राति जो गुण आहे शीतलता, थधिकार, पर अवगुण आहे कि राति में वरी थधि वधी वञे त ग़रीबनि जी कहिड़ी हालत थींदी आहे। त उहे ई राति, उहे ई ॾींहं गुण अवगुण सां सनियल आहिनि। साधुअ में बि गुण भी थी सघे थो, अवगुण भी थी सघे थो। कि साधु थी करे आलसी थियण जो डपु थी वेंदो आहे। संत त थी वियो, पर ॿियनि वांगुरु कर्म न कंदो आहे, पोइ वेही रहंदो आहे, ऐं पूॼा कराइण जो अहंकार अची सघे थो। असाधुअ में हिकु गुण आहे कि
हाँ इहो ॿुधी चुका आहियूं कि उहो साधुअ जी पहचान कराईंदो आहे, फ़र्क़ु सम्झाईंदो, उहो ई त ॿुधाईंदो आहे। त ईअं सभिनीनि जो थी सघे थो, साधु असाधु, जाति सुजाति कुजाति, दुख सुख। हाणे हिकिड़े संत व्याख्या कई आहे कि देवताउनि में गुण बि आहे उदारता जो, पर वरी स्वार्थ परायणता रूपी अवगुण भी आ, हाँ अहंकार भी आहे। ये सभिनीनि में कुछ न कुछ आहे। तव्हां थोड़ो पंहिंजो भी दिमाग़ लगायो त तव्हां कुछ न कुछ कढी वेंदा। इन्हे के तुलसीदास चयो आ, गुण दोष में विश्व कीन करतार। करतार परमात्मा चऊं या विधाता चऊं, उन परमेश्वर ये सृष्टि ईअं ठाही आहे गुण दोष में ऐं द्वंद सां, दुख सुख द्वंद, पाप पुण्य द्वंद, ॾींहुं राति द्वंद, साधु असाधु, सुजाति कुजाति, दानव देव, ऊंच नीच। आहे त सही ऊंच नीचता, कंहिं चयो ख़त्म थी वई। तव्हां हुआ अगरि ख़त्म कंदा भाई शेड्यूल कास्ट वारी जाति, त ॿिए नए ज़माने जो भेदभाव पैदा थी वेंदो। भाई हिन जो पैकेज 15 लखे जो, हिन जो पैकेज 30 लखे जो, थी वई न ऊंच नीच। हाँ कोई न कोई थी वेंदो। भाई हिन जी पोस्ट हीअ, मुंहिंजी पोस्ट हीअ, चपरासी ऐं क्लर्क, ऊंच नीच त रहंदी। तव्हां भली सभिनीनि खे बराबर पघार ॾियो, का न का ऊंच नीच, छो त सृष्टि ब्रह्मा ठाही अहिड़ी आहे, गुण दोषमयी ऐं विपरीतता अलॻि अलॻि उहा रहंदी। अमीय सुजीवन, अमीय माना अमृत, अमीय सुजीवन माहिर मीचू। सुजीवन माना सुठो जीवन, माहुर माना ज़हर ऐं मीचू माना मृत्यु। हिन संसार में अमृत ऐं विष ॿई आहिनि। हिन संसार में सुठो जीवन जीअण वारा भी ऐं मृत्यु भी इन संसार में आहे। मृत्यु जे समान जीअण वारा, मुअल जंहिंखे चइजे, उहो भी वर्णन आहे रामचरितमानस में कि 14 माण्हू जीअर ई मुअल आहिनि। कौल काम बस, उहो असां ॿुधी भी चुका आहियूं ऐं जॾहिं ईंदो तॾहिं ॿुधंदासीं कि 14 ॼणा मुए जे समान आहिनि। त हिन संसार में सुठो जीवन जीअण वारा भी आहिनि ऐं मृत्यु जे समान जंहिंखे बेइज्जत चइजे, जलील ज़िंदगी, उहा भी जीअण वारा आहिनि। उन ॾींहुं ॻाइण चाहियूं पिया, पोइ रहिजी वियो, जियारी त मालिक जस जो जियार जा। सुजीवन जियारी त मालिक जस जो जियार जा, जस जो जियार जा, को जस जे जीअण खां त सिघो ई संभार जा। जियारी त मालिक जस जो जियार जा, जस जो जियार जा, को जस जे जीअण खां साईं सिघो ई संभार जा। ये अर्श फर्श दुनिया हुक्म सब तुझे में आहे। तू कृपा कजय करतार मुखे भव भोलो नाहे। ये अर्श फर्श दुनिया हुक्म सब
कजय करतार मूंखे भव भोलो नाहे। महर जी नज़र सां वेठो साईं तूं निहार जा, साईं तूं निहार जा। कुझ सजे जीअण खां मालिक सिगोई संभार जा। जियारी त मालिक जेलो ॾाॾी धूड़ा मुंहिंजी पाड़ कजय पुखती। या जस जिया पेजी भला दे जान बका जुगती। जेलो ॾाॾी धूड़ा मुंहिंजी तूं पाड़ कजय पुखती। या जस जिया पेजी भला दे जान बका जुगती। मरण खे भलो थी भाया खट ते न खार जा, खट ते न खार जा। कुझ सजे जीअण खां साईं सिगोई संभार जा। जियारी त मालिक जस जो जियार जा, जस जो जियार। कुझ सजे जीअण खां साईं सिगोई संभार जा। त हिन ई संसार में सुठो जीवन भी आहे ऐं मृत्यु जे समान जीवन भी आहे। या ईअं चऊं जन्म भी आहे ऐं मृत्यु भी आहे। ॿियो हाणे ॾिसो, अच्छा पहिरीं आहे थियो माहौर विषय अमृत। हे ॾिसो माया ब्रह्म जीव जगदीशा। हिन ई संसार में ब्रह्म माया जीव जगदीश ये चारई भी आहिनि। या त वॾी व्याख्या थी वेंदी। ब्रह्म निराकार थींदो आहे, जगदीश ईश्वर थींदो आहे जेको हिन संसार खे पैदा भी थो करे, पाले भी थो ऐं नाश भी थो करे। हा अलॻि आहे, ब्रह्म अलॻि आहे, जगदीश अलॻि आहे। जगदीश सीमित आहे ब्रह्म जे मुक़ाबले। ब्रह्म त पूर्ण आहे। ऐं जीव असां जीव आहियूं। ऐं माया जे लाइ ॿ टे व्याख्याऊं गोस्वामी तुलसीदास कयूं आहिनि। हिकु त मैं और मोर तोर तय माया, मां ऐं मुंहिंजो, तूं ऐं तुंहिंजो, बसि इहा ई आहे माया। इन में सभु जीव निकाया, सभु जीव फाथल आहिनि। मां ऐं मुंहिंजे में, तूं ऐं तुंहिंजे में। ॿी माया जी व्याख्या आहे कि जिते इंद्रियूं जेसि ताईं मन पहुचे थो ओसि ताईं माया आहे। जेसि ताईं असांजो मन पहुचे ओसि ताईं माया। मन खां ॿाहिरि आहे परमात्मा। ॿियो जीव उनखे चइबो आहे जेको न पंहिंजो पाण खे सुञाणे, न माया खे सम्झी सघे, न परमात्मा खे ॼाणे। न पाण खे सुञाणे, न माया खे ॼाणे, न परमात्मा खे सम्झे, न परमात्मा खे ॼाणे। माना ईअं चई सघूं था, हिकु आहे ब्रह्म, ॿियो आहे हीअ जीव, टियों आहे हीअ जगत। ये टई अनादि चया विया आहिनि। मतिलबु इहे कॾहिं बि नाश न थींदा। जगत भी रहंदो, केवल रूप मटींदो रहंदो जगत। ऐं जगत जड़ आहे, जड़, उन में का जान कान्हे। ब्रह्म चेतन आहे, उन में जान, जीवंतता, आनंद, सत्य सभु कुझु आहे। ऐं असां जीव छा आहियूं? असां आहियूं मिक्सअप, मिश्रण।
अधु असां में ब्रह्म आहे ऐं अधु जगत आहे, त ठही वियासीं जीव। असांजी बि यात्रा अनादि आहे, अलाए कॾहिं खां हलिया आहियूं ऐं हमेशह रहंदासीं, या त धरतीअ ते रहंदासीं या मोक्ष पाए परमात्मा में रहंदासीं, या लीन थी करे परमात्मा जे स्वरूप में अची वेंदासीं। त टई शयूं रहंदियूं। जग असां जड़, असां अधु जड़ इन करे आहियूं कि शरीर असां जड़ आहियूं। शरीर हिन प्रकृतिअ जो आहे, पंजनि तत्वनि जो, पर जेको ॻाल्हाए थो, सोचे थो, सम्झे थो, उहो ब्रह्म जो अंश आहे। त असां मिक्सअप आहियूं। काशी मग, हिन ई धरतीअ ते काशी बि आहे त मगर बि आहे। काशीअ में मुक्ति मिलंदी आहे मरण सां, मगर में मरण सां अधोगति थींदी आहे। इहो हुन जे करे आहे, त्रिशंकुअ जे करे। शहर आहे मगर, हिकु शहर आहे बिहार में आहे, कि हुन में कोई मरे। हा, मगध खे शायदि न, मगध न हूंदो, मगर अलॻि आहे। हा, बिहार बि, मगध बि बिहार में आहे। ही मगर या त उहो ई हुजे, थी सघे थो, पर मगर में मरण सां, छो त त्रिशंकु हो हिकिड़ो राजा, उनखे शौंक़ु हो सुर्ग वञण जो, जीअर ई। त सभिनी मना कयसि, वशिष्ठ मना कयसि, त विश्वामित्र वटि वियो। विश्वामित्र चयसि मां मोकिलींदोमांइ तोखे जीअरे सुर्ग। उन अहिड़ा मंत्र पढ़िया जो वञण लॻो सुर्ग जे तरफ़, हवा में उॾामी, त इंद्र उतां ई धिको ॾिनईसि, चयसि ईअं कीअं ईंदे? त उहो वापसि उल्टो किरण लॻो, त विश्वामित्र उते ई रोके वरितईंसि हवा में उल्टो। विश्वामित्र चई मां अलॻि सुर्ग ठाहींदमि तुंहिंजे लाइ, हिननि खे छॾीनि। त सभिनी सोचियो यार अलॻि सुर्ग इहो ठहंदो ई कोन, ॿ सुर्ग। पोइ निवेदन कयनि विश्वामित्र खे, त हुन चई ठीकु आहे नथो ठाहियां। त उहो उल्टो लटकियो पियो आहे त्रिशंकु, अदृश्य रूप में या कंहिं बि रूप में। असांजी कथाउनि खे तव्हां डायरेक्ट ॻोल्हण जी कोशिशि न कजो, उनजो सार कुझु सम्झिजो हूंदो आहे, कुझु हूंदो आहे। जीअं ग्रहण खे चई ॾींदा आहिनि कि राहु आहे, राहु ॻीहंदो आहे चंद्रमा खे, त दूरबीन सां कोई राहु ॾिसणु कोन ईंदव, पर कथा सां तव्हां अगरि ग्रहण खे मञींदा त हिकु ॿियो फ़र्क़ु अची वेंदव जीवन में, कुझु उद्देश्य ॿियो आहे। छा असांजे ऋषि मुनिनि खे एतिरो पतो न हूंदो कि कोई राहु बाहु कोन ईंदो आहे? कथाऊं छो ठाहिनि? अॼु मां हिकु फेसबुक ते पढ़ियो कि वैज्ञानिक था चवनि कि सूर्य जो आकार मधुमक्खीअ जे छत्ते वांगुरु आहे। पोइ हेठां लिखियल हो कि इहा ई ॻाल्हि असांजे शास्त्रनि में लिखियल आहे कि सूर्य जो आकार छत्ते वांगुरु आहे। असांजे ऋषि मुनिनि जी गणना बिल्कुलु जेका सटीक थी वञे, दूरी बिल्कुलु सही, त छा उन्हनि खे एतिरो पतो न हूंदो कि असां अगरि राहु चवंदासीं त माण्हू प्रश्न पुछंदा कि राहु किथे आहे? पर हुननि हर प्राकृतिक घटना खे हिकु कथा जो रूप ॾिनो ताकि असांजे भीतर ताईं ॻाल्हि वञे। हाणे त्रिशंकु केरु आहे, कहिड़े रूप में आहे, उहो ख़बर कान्हे, पर उन जे पसीने सां हेठि हिकिड़ी नदी ठही, उनजो नालो पियो कर्मनाशा नदी, जंहिंमें कोई अगरि सुठो माण्हू बि सनानु करे त उनजा कर्म नाश थी वेंदा। उहा नदी आहे, उहा ॾिसण वञो त आहे, पर उहा पोइ लास्ट में गंगा जीअ में मिली वेंदी आहे, नंढड़ी सी नदी आहे। ऐं मगर उहो आहे जिते उन त्रिशंकुअ जी परछाई पवंदी आहे, त उते कोई अगरि उनजी मृत्यु थिए त उहो अधोगति थींदी। त काशी बि हिते आहे, मगर बि हिते आहे, सुरसर गंगा बि हिते आहे, कर्मनाशा नदी बि हिते आहे, लक्ष अलक्ष बि हिते आहे। लच्छी, लक्ष्य माना लक्ष्मी, लच्छी माना लक्ष्मी, तुलसीदास लच्छी लिखियो आहे, लच्छी। ऐं अलक्ष्मी बि हिते आहे, दरिद्रता, ग़रीबी बि नई धरतीअ ते आहे।
रंकुब वितया अवनीसा माना धरतीअ जो ईश राजा। राजा वितया रंकुब इन धरतीअ ते आहे। स्वर्ग भी आहे नरक भी आहे। हिन धरतीअ ते सुर्ग भी नरक भी। अनुराग प्रेम भी आहे हिन धरतीअ ते। राग मोह ऐं वैराग भी आहे, विराग आहे। निगमागम गुण दोष विभागा। तो ये अलग अलग ये सृष्टि जेका है जड़ जड़ चेतन गुण दोष में आ जंहिंखे भगवान ठाहियो आहे। पर इहो इन लाइ वर्णन आयो ताकि असां सिर्फ़ गुण गुण धारण कयूं, पहचाने पहचाने करे ऐं पंहिंजा दोष दूर कयूं, पहचाने पहचाने करे। छो त ख़बर कोन पवंदी आहे। असां दोष के भी गुण समझी वठंदा आहियूं कि मैं 4 बजे उठती हूँ अमृत बेले में, असां पिया था समझूं गुण ऐं थिए पियो तो दोष। दोष साबित पियो तो थिए। कल्याण में तव्हांखे ख़बर हूंदी कि जेके अमृत वेलो था कनि उहे जेंट्स दुकान ते कोन था वञी सघनि सुबुह जो, है न। त थिए पियो तो दोष ऐं ॿुधाइनि पिया था गुण। त पंहिंजे विवेक सां पहचान कयो दोष छा आहे गुण छा आहे। विवेक सां सोचो, सत्संग कयो। विवेक किथां मिलंदो आहे? न हीअं नई ॻाल्हि तो ॿुधाए तुलसीदास। अस विवेक जब दे विधाता, अस विवेक जब दे विधाता, तब तज दोष गुण ही मन राता, तब तज दोष गुण ही मन राता। अस विवेक जब दे विधाता, जने वो परमात्मा कृपा करे विवेक दे। तो तव्हां चवंदा पिछली लाइन गलत हुई छा? बिन सत्संग विवेक न हुई। ॿ साधन आया आहिनि रामचरितमानस में कि विवेक पाइण लाइ, गुण दोष के अलग अलग करण वारो विवेक पाइण लाइ या त सत्संग कजे या जॾहिं हू कृपा करे परमात्मा विवेक दे। ईअं समझो सत्संग मां विवेक त मिलंदो, पर सत्संग में अचण जो विवेक त जॾहिं परमात्मा कृपा करे, हू कृपा करे त असांखे विवेक जागे कि मां थोड़ी देर सत्संग कयो, थोड़ी देर सत्संग में वेठमि त मूंखे ही प्राप्त थियो, मुंहिंजो हेतिरो दोष दूर थियो। इहो विवेक जागे ऐं पोइ वरी सत्संग में अचे त पोइ सत्संग विवेक ॾींदो। या ईअं चऊं कि सत्संग मां विवेक मिलंदो पर जॾहिं परमात्मा कृपा कंदो। छो त सत्संग केॾा माण्हू ॿुधंदा आहिनि, विवेक सभिनीनि खे थोड़ी मिलंदो आहे। सत्संग ॿुधी करे उहा लिंक जुड़ी करे विवेक जागे तॾहिं जॾहिं परमात्मा कृपा करे। अस विवेक जब दे विधाता, तब तज दोष गुण ही मन राता। तॾहिं ईअं थींदो कि असांजो मन गुण दोष त्यागे करे गुण ग्रहण कंदो। हंस वांगुरु, हंस पाणी छॾे करे खीर ग्रहण कंदो आहे। त हाणे संग जी महिमा तो ॿुधाए तुलसीदास। सत्संगी समझो काल स्वभाव करम बरियाई, भले प्रकृति बस चुके भलाई। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कि सुठो माण्हू, भलो माण्हू भी बुराई करे वठंदो आहे। गुण दोषमयी प्रकृति आहे न। सुठो भलो माण्हू मन जो सुठो छो बुराई करे वठंदो आहे? काल स्वभाव करम बरियाई। मजबूरी, कहिड़ी मजबूरी? या त काल समय जी मजबूरी, समय खराब चल रहा है। ॾाढा चवंदा आहिनि समय खराब चल रहा है तो छा न करे कर। जीअं
परीक्षित धर्मात्मा राजा हो, पर ऋषिअ जे गले में नांग विझी छॾियईं, समय ख़राब पियो हले या मत फिरी वई। समय जे ख़राब हुअण जे करे भलो माण्हू भी बुरो थी वेंदो आहे, या स्वभाव हुनजो कोई स्वभाव जागंदो आहे, उन जे करे हुए बुरो करे छॾींदो आहे, या कर्म जी प्रबलता। ये राजा निरगो हो, करे पियो दान पुण्य गायुनि जो, पर ग़लतीअ सां के ॿिए ब्राह्मण जी दान करे छॾियईं, अची फाथो। हाणे जंहिं दान वठी छॾियो आहे उहो बि वापसि न पियो करे, ऐं जंहिंजी हली वई आहे उहो ॿी न पियो वठणु चाहे, त हुनखे सराप मिलियो हो अजगर थियण जो, गिरगिट थियण जो। उहो गिरगिट थी वियो हो, पोइ जल्दी मुक्त थी वियो। त कर्म जे करे भी सुठो माण्हू ख़राब थी वेंदो आहे, पर तॾहिं बि उहो सुठो ई थी वेंदो आहे आख़िरीअ में। ऐं बुरो माण्हू अगरि दुष्ट जेको आहे, उहो कॾहिं सत्संग ॿुधी सुठो थी वञे त सुठा कम कंदो बि आहे, पर आख़िर में उहो वापसि बुरो थी वेंदो आहे, जॾहिं उनखे वरी उहा दोस्ती यारी मिली वेंदी आहे, सत्संग पाए करे सुठो थी वेंदो आहे। सो सुधार हरिजन जे मिले ही, दल दुख दोष बिमल जस देही। खले उ करें भल पाए सुसंगु, मिटे न मलिन स्वभाव अभंगु। जेके दुष्ट आहिनि उहे सत्संग पाए करे सुठा थी वेंदा आहिनि। जॾहिं दुष्ट माण्हू सत्संग कंदो आहे सुठो थी वेंदो आहे, थोरो चेंज अची वेंदो अथसि, पर वरी उनखे जॾहिं वरी पुराणा दोस्त मिली वञनि, खल वरी ओड़ो जो ओड़ो ई। इहो तुलसीदास लिखे थो, मिटे न मलिन स्वभाव अभंगु। त इन जो मतिलबु छा, सत्संग कुझु बि कोन कंदो आहे? न न, इहे वाल्मीकि अजामिल पहिरीं त सुठा हुआ, संग पाए करे विच में बुरा थिया हुआ, सत्संग पाए वरी सुठा थी विया। पर जेके शुरूअ खां ई दुष्ट आहिनि, स्वभाव जंहिंजो थी चुको आहे, उहे केॾो बि सत्संग कनि। ॾिसो हिन जो ॿियो अर्थ इहो अथव, जीअं असां ॿुधोसीं कि पारस लोह खे सोन बणाए छॾींदो आहे, त दुष्ट खे सत्संग सुधारे छॾींदो आहे, पर जेको लोह सोन थी वियो आहे न, उनजो शेप उहो ई रहंदो। अगरि उहो लोहो मान लो कोको हो, त सोन थी करे बि उहो चुभन ई ॾींदो, थी त सोन वियो पर पंहिंजो स्वभाव कोन छॾियईं। त दुष्ट माण्हू रहंदो त उहो ई सोन थी वञे, ऐं मान लो सोन थी करे उहे कुझु दुष्टता न बि करे, पर जीअं ई हुनखे वापसि पुराणो संग मिलंदो त वरी उहो ई थी वेंदो। ऐं हिकु ॿी ॻाल्हि तुलसीदास सुठी थो लिखे, लख सुबेश जग बंचक जेऊ, बेश प्रताप पूजिय तेहूं। इहा ॻाल्हि इन सां कनेक्टेड आहे या कान्हे? हूंदी तॾहिं त लिखी हूंदई कि वेश सां फ़र्क़ु पवंदो आहे। कोई दुष्ट माण्हू, बुरो माण्हू थोरो सुठो संग कयईं, सत्संग कयईं, पोइ सत्संग वत्संग ॿुधी करे सुठा वेश धारण कयईं, ऐं केवल कपिड़नि सां न, वाणीअ में बि सुठा अखर खणी आयो, ज्ञानीअ जा, भगतनि जा, उन्हनि वांगुरु ॻाल्हाइण लॻो, त तारीफ़ थींदी। पर केसि ताईं उहे हमेशह, उहो वेश हमेशह कमु न ईंदो। जीअं ई पंहिंजो स्वभाव ॾेखारींदो हुओ, उहो वेश माण्हू इग्नोर कंदा, चवंदा इहो वेश हाणे असां न ॾिसंदासीं, तूं केॾो बि सुठो। त दुष्ट माण्हू भली केॾो बि ॿाहिरां पंहिंजो पाण खे भगत सॾाए,
कॾहिं न कॾहिं उन जी उहा असलियत प्रगट थी वेंदी। ऐं संत इन जे विपरीत संत किएं कुबेश साधु सन्मानु। संत भली फाटल कपड़ा पाए, संत जो वेश भली ईअं ई हुजे। शुरूअ में शायदि माण्हू सम्झंदा कि हिन में कुझु बि कान्हे, हिन वटि कुझु कान्हे, छो त पहिरियों त माण्हू ॿाहिरां ई ॾिसंदो आहे, ॿाहिरियों रूप कीअं आहे। पर जीअं जीअं माण्हू उन जे भीतर जे स्वभाव सां परिचित थींदा, पोइ उन्हनि जी श्रद्धा थींदी प्रगट, ऐं पोइ उहा हमेशह रहंदी। हिकु संत अथव नकोदर, पंजाब जे हिकिड़े शहर में, लाडी शाह। यूट्यूब ते ॾिसिजो, उन हाणे त कान्हे उहो संत, पर ईअं ई घुमंदो असांजे पिता साहिब वांगुरु, गंजी ऐं पंहिंजी मस्तीअ में रहण वारो। त माण्हुनि खे पहिरीं पहचान कोन हुई, पोइ हुननि जी मस्ती ॾिसी करे जॾहिं माण्हुनि ॾिठो कि ही त बेपरवाह आहे, ऐं लुंगी पातल, गंजी पातल, नोटनि जा झोला भरे करे हुन जे मथां पियो फिटी करे, जेके ॻाइण आया हुआ उन्हनि जे मथां, ऐं पाण उहो ई मस्तीअ में निकिरी हली वियो। पोइ माण्हुनि खे ख़बर पई कि ही अंदरां ॾाढो कुझु भरियल आहे। ऐं ॿिए बि अनेक ॻाल्हियूं थियूं, जो अनेक ॻाल्हियूं थियूं कि हीअ पहिरीं पियो ॿुधाए छॾे कि तूं हीअं सोचे करे आयो आहीं। पंहिंजा साईं हिरदाराम साहब, फाटल धोती कुर्तो, पर छा उन्हनि जी वैल्यू घटि थी वई छा? त तुलसीदास हिते ॿिनि टिनि ॼणनि जी मिसाल थो ॾे। हिकु त कालनेमी रावण ऐं राहु, ही उहे हुआ जेके सुठो वेश धारण करे आया। रावण साधुअ जो वेश धारण करे आयो, कालनेमी साधुअ जो वेश धारण करे आयो, ऐं राहु देवता जो वेश धारण करे आयो। हाली त सक्सेस थी विया थोरी देर लाइ। रावण सीता जो अपहरण कयो, सक्सेस थी वियो, पर पोल खुली वई। राहु देवता ठहियो, अमृत पीतई, पर पोल खुली वई। कालनेमी हनुमान खे उलझाइण में सफल थियो थोरी देर लाइ, पर पोल खुली वई। ऐं सुठनि में कंहिंजी तो मिसाल ॾे, ॿिनि ॼणनि जी, जामवंत ऐं हनुमान। जामवंत भालू, हनुमान बांदर। वेश ॿिन्हिनि जो ख़राब, पर पंहिंजे गुणनि जे करे, साधु स्वभाव जे करे इहे सम्मानित थी विया। बोल गोस्वामी तुलसीदास जी महाराज की जय।